नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के एडनबर्ग में खबर ॾींदा शागिर्दनि खे नींगरनि वांगुरु स्क्रप्ट पाए अचण जो हुकुम ॾिनो वियो। परॾे ख़बरदारी जी रिपोर्ट मूजिब स्कॉटलैंड जी राजधानी एडनबर्ग में एक स्कूल जी इंतजामिया शागिर्दनि खे हुकुम ॾिनो त इहे हिकु ॾींहुं लाइ नींगरनि वांगुरु स्क्रप्ट पाए अचनि। स्कूल इंतजामिया जे इन अनोखे हुकुम ते वालिदैन हैरान थी विया, जॾहिं त स्कूल इंतजामिया जे इन हुकुम ते 3 सालनि जे ॿारनि स्क्रप्ट पाता। स्कूल इंतजामिया ॿुधायो त हर साल हिकु ॾींहं लाइ शागिर्दनि खे अहिड़ो अनोखो हुकुम ॾिनो वञे थो, छाकाणि त हिकु 15 सालनि जे शागिर्द माइकल गोम्स खे स्क्रप्ट पाए अचण ते स्कूल मां नेकाली ॾिनी वई हुई। स्कूल इंतजामिया जे इन अमल खिलाफ हर साल इहो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। इन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो पैगाम ॾियणु हूंदो आहे त कपड़नि जी का बि जिन्स न आहे हूंदी। इन ॾींहुं मल्हाइण में शागिर्दनि सां गॾु उस्ताद पैसो वठंदा आहिनि। इहा तहरीक सभ खां अॻु स्पेन जे शहर बिलबाओ में शुरू थी हुई, बाद में यूरोप जे ॿियनि मुल्कनि ताईं बि पखिड़िजी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।